अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व असहाबिका या हबीबल्लाह। दोस्तों, अॼु अल्हम्दुलिल्लाह मां मौजूदु आहियां पंहिंजे महबूब मुर्शिद करीमनि जे शहर लाड़काणे शरीफ़ में। अल्हम्दुलिल्लाह उन सां गॾोगॾु मुंहिंजे महबूब मुर्शिद करीम जा प्यारा फ़क़ीर मूं सां गॾु आहिनि ऐं तमामु बहितरीन शाइर असांजे सिंध जा जमायत जा मशहूर मारूफ़ शाइर जंहिंजी शाइरी तव्हां मां बि पढ़ी आहे, भाऊ आजिद बि पढ़ी आहे, ॿियनि नात ख़्वाननि मशहूर मारूफ़ उन्हनि पढ़ी आहे। ऐं अॼु उन्हनि जे आस्थाने ते अॼु सैयदना सिद्दीक़ अकबर जे शान में महफ़िल हुई जिना पंहिंजो ईदगाह शरीफ़ लाड़काणे में। सो उते हाज़िरी थी। उन खां बाद में साईं जन असांखे हुकुम कयो त अॼु राति तव्हांखे मूं वटि रहणो आहे। सो अॼु साईं जे आस्थाने ते आयासीं अल्हम्दुलिल्लाह। ऐं मां चयो त भला अॼु साईं जन खे जेके दोस्त न सुञाणींदा आहिनि, जिन न ॾिठो आहे त सिपाही इरशाद कहिड़ो आहे शाइर, त उन्हनि जे साम्हूं अॼु हिन प्लेटफॉर्म जे ज़रिए असांजे हिते तव्हां सां मुलाक़ात करायूं था। अचो त साईं जन सां कुझु मुख़्तसिर सवाल बि कयूं था। मूंसां गॾु ॿियो मुंहिंजो प्यारो दोस्त फ़क़ीर आजिद कासमी, असांजी जमायत जो बहितरीन सनाख़वान नौजवान नओं उभरंदड़ सनाख़वान अल्हम्दुलिल्लाह, उहो बि गॾु आहे ऐं उन खां बि इंशाअल्लाह सुवाल कंदासीं। अचो त पहिरियों फ़क़ीर साईं इरशाद अली अब्बासी साहब सां कुझु गुफ़्तगू कयूं था। साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। क़िबला ख़ुश आहियो त एहसान मुझे साईं जा एहसान हम लोग पिया हां खुश आहियो अल्हम्दुलिल्लाह साईं जा एहसान माशाअल्लाह। क़िबला अॼु अल्हम्दुलिल्लाह असांजा जेके दोस्त तव्हांखे ॾिसंदा, सो अवां खां सवाल उन्हनि जे बारे में कंदासीं त अल्हम्दुलिल्लाह तव्हां पुराणा फ़क़ीर हो माशाअल्लाह, साईं जन खां अवां जो ज़िक्र मुबारक वरितल आहे। ऐं शाइरी कॾहिं खां शुरू कयो ऐं कीअं शौक़ु इहो जाॻियो तव्हांजो इहो शाइरी करण जो? क़िबला अल्हम्दुलिल्लाह वल मिन्नत। मां जेका शाइरी शुरू कई आहे सा 1981 खां वठी माशाअल्लाह। उन में हम्द नात मौलूद शरीफ़ ॿिया शेर काफ़ी तादाद में मूं लिखिया आहिनि, जेकी अल्हम्दुलिल्लाह इलाही सारनि फ़नकारनि ऐं पंहिंजो नात ख़ान उहे चया आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जूं दुआऊं मूंसां शामिल आहिनि। अॼु ताईं उहा शाइरी हलंदी अचे पई माशाअल्लाह। दोस्तो, साईं जी तव्हां गुफ़्तगू ॿुधी शाइरी जी शुरूआत ऐं अल्हम्दुलिल्लाह साईं जन पेशे सां सिपाही बि आहिनि। साईं जन जी जेको आहे जॉब आहे सिपाही आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह हाणे बि आहियो सर्विस में न तव्हां? जी हाँ जी हाँ। सो हुन वक़्तु जमादार आहियां जी माशाअल्लाह माशाअल्लाह। साईं हिन वक़्तु जमादार आहिनि अल्हम्दुलिल्लाह। ऐं यकीन ॼाणियो त साईं जी शाइरी त तव्हां सभिनी दोस्तनि मुलाहिदा कई हूंदी। असांजा जमायत कासमी जा दोस्त ॿिया बि साईं जी फरमायो त पढ़ंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह। ऐं हिनो असां सां दोस्त असांजो आजिद अली कासमी आहे, उन्हनि खां बि कुझु सवाल कंदासीं। अस्सलाम वालेकुम आजिद भाई। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। ॿियो हाल कीअं महसूस कयो पिया फ़क़ीर साईं जी महिमान नवाज़ीअ में तव्हां हिते अॼु? साईं अल्हम्दुलिल्लाह फ़क़ीर साईं सां पहिरीं जेको आहे पहिरीं मुलाक़ात आहे, कॾहिं साईं जो जेको सो ॾिठो न हुयो। साईं जी जॾहिं शाइरी मां पढ़ी हुई साईं सां फ़ोन ज़रिए राब्तो थियो आहे। साईं वटि अॼुकल्ह जेके मीडिया ज़रिए हलनि पिया था, व्हाट्सअप फेसबुक वग़ैरह, उहे साईं ॼाणनि नथा। बिल्कुलु उहो साईं जे नंढी मोबाइल जे ज़रिए फ़ोन कॉल जे ज़रिए बि साईं जी अल्हम्दुलिल्लाह शाइरी पढ़ी। मालिक जो महबूब मोहम्मद मीर मके में आयो, तमामु माशाअल्लाह मक़बूलियत थी ऐं सुठी शाइरी आहे। साईं जन सां पंहिंजा मुलाक़ात न थी, अॼु मुलाक़ात थी अल्हम्दुलिल्लाह। साईं जन माशाअल्लाह ॾाढी इज़त ॾिनी ऐं असांखे पंहिंजे जेका असां रहाइशगाह ते रहियो बि। साईं जा वॾा थोराइता आहियूं माशाअल्लाह। साईं आजिद भाई जी तव्हां ॿुधी बसि मुख़्तसिर सां कंदे असां इहो ई अव्हां जे साम्हूं अॼु साईं जो तारुफ़ बि करायोसीं। असांजो दोस्त आजिद बालादी साहब नात ख़्वान कासमी आहे, उनजो बि तारुफ़ थी वियो। हाणे अल्हम्दुलिल्लाह असां इहो अर्ज़ु कंदासीं अव्हांखे त हिन वक़्तु तमामु प्यारी मनक़बत साईं जन मूंखे ॾिनी हिन वक़्तु, जेका मां ईदगाह कासमीअ में पढ़ी। ऐं मां वरी चयो त भला यूट्यूब ते बि छो न दोस्तनि ताईं इहा शइ पहुचायूं। इन जे करे साईं आजिद बालादी साईं पंहिंजो इरशाद अब्बासी साहब गॾिजी करे असां इहो अवां संगत ताईं तोहफ़ो पेश करण जे लाइ हाज़िर थियूं इंशाअल्लाह। जेतिरो थी सघे हिनखे शेयर बि कंदा ऐं हिनखे फैलाईंदा जेतिरो थी सघे। वॾी महिरबानी। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
थियो सिद्दीक़ अकबर, थियो सिद्दीक़ अकबर, सभिन खाई ज़ोरा, सचन आशिकन जी मोहब्बत ओरा। थियो सिद्दीक़ अकबर, थियो सिद्दीक़ अकबर, सभिन खाई ज़ोरा, सचन आशिकन जी मोहब्बत ओरा। सिद्दीक़ अकबर सगे सुई समेत वखर मेड़े सेड़े, सजे घर जो आयो सजो माल मेड़े। सगे सुई समेत वखर मेड़े सेड़े, सजे घर जो आयो सजो माल मेड़े। सजे घर जो आयो सजो माल मेरे। कयो गाल हिन ते, कयो गाल हिन ते, हबीबन बिगोड़ा, सचन आशिकन जी मोहब्बत ओरा। सिद्दीक़ अकबर, जो सिद्दीक़ अकबर, सभिन खाई ज़ोरा, सचन आशिकन जी मोहब्बत ओरा। सिद्दीक़ अकबर हिजरत जो ॾाढो सफ़र हो अणांगो, मगर मुहब्बत खे नसिर जो हो सांगो। हाँ हिजरत जो ॾाढो सफ़र हो अणांगो, मगर मुहब्बत खे नसिर जो हो सांगो। मञो हर कहिया, मञो हर कहिया, त मोहब्बत जो मोरा, सचन आशिकन जी मोहब्बत ओरा। जो सिद्दीक़ अकबर, जो सिद्दीक़ अकबर, सभिन खाई ज़ोरा, सचन आशिकन जी मोहब्बत ओरा। सिद्दीक़ अकबर जबल ते जानिब खे कुल्हन ते खयाई, वॾो फ़ासिलो गार ते कयाई। जबल ते जानिब खे कुल्हन ते खयाई, वॾो फ़ासिलो गार ते कयाई। वॾो फ़ासिलो गार ते कयाई। हली ॾिस अदल तूं, हली ॾिस अदल तूं, जाते गारे ज़ोरा, सचन आशिकन जी मोहब्बत ओरा। सिद्दीक़ अकबर, थियो सिद्दीक़ अकबर, सभिन खाई ज़ोरा, सचन आशिकन जी मोहब्बत ओरा। सिद्दीक़ अकबर सहाबन सभिन खां मथे शान में आ, संदस ज़िक्र हर हर क़ुरआन में आ। सहाबन सभिन खां मथे शान में आ, संदस ज़िक्र हर हर क़ुरआन में आ। संदस ज़िक्र हर हर क़ुरआन में आ। अजायो अंधन खे, अजायो अंधन खे, थियो दिल ते तोरा, सचन आशिकन जी मोहब्बत ओरा। जो सिद्दीक़ अकबर, सिद्दीक़ अकबर, सभिन खाई ज़ोरा, सचन आशिकन जी मोहब्बत ओरा। सिद्दीक़ अकबर सच्ची दिल सां सिद्दीक़ जो हाँ सिपाही, ए इरशाद हर हंद मां दींदुस गवाही। सच्ची दिल सां सिद्दीक़ जो हाँ सिपाही, ए इरशाद हर हंद मां दींदुस गवाही। सिद्दीक़ अकबर ता घर जान घोरा, सचन
मोहब्बत ही औरा सिद्दीक़े अकबर जो सिद्दीक़े अकबर सभिनि खाई ज़ोरा सचन आशिकन जी मोहब्बत ही औरा जो सिद्दीक़े अकबर